हिंगोरजा को ख़बर शामिल कंदासीं। हिंगोरजा प्रीमियर लीग सुपर संडे दौरान ब मैचूं हिंगोरजा लायंस ऐं हिंगोरजा पंजतनी स्टार जूं टीमूं कामयाब। पहिरीं मैच हिंगोरजा लायंस ऐं हिंगोरजा फाइटर्स जे विच में थी, जंहिंमें हिंगोरजा लायंस जे कप्तान उमेर अहमद चन्नू टॉस खटी बैटिंग जो फ़ैसिलो कयो। संदसि टीम पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 8 ओवरनि में 112 रन्स ठाही। जवाब में हिंगोरजा फाइटर्स सख़्त मुक़ाबले बावजूदि 111 रन्स ठाहे सघी ऐं सिर्फ़ 1 रन सां हाराए वई। मैच जे बहितरीन रांदीगर जो एवॉर्ड ॾिनो वियो। ॿी मैच हिंगोरजा एवेंजर्स ऐं हिंगोरजा पंजतनी स्टार जी टीम विच में थी, जंहिंमें हिंगोरजा पंजतनी स्टार टॉस खटी पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयईं। संदसि टीम मुक़रर 8 ओवरनि में 129 रन्स ठाहियूं। पोयां बैटिंग कंदे हिंगोरजा जा एवेंजर्स जी टीम 115 रन्स ठाहे सघी। इहो मुक़ाबिलो हिंगोरजा पंजतनी स्टार 14 रन्स तां पंहिंजे नाव करे वियो तो। ऑल पाकिस्तान वर्कर्स अलायंस कॉर्पोरेशन जे रीजनल इंफॉर्मेशन सेक्रेटरी अली रज़ा सहतो हिंगोरजा स्पोर्ट्स सोसाइटी जे वाइस चेयरमैन जमील अहमद भुट्टो रांदीगरनि में इनाम विरहाया।